थरकोल पावर प्रोजेक्ट्स के पानी फरहम कंदड़ ख़ानगी कंपनी के मकामी रहवासिन कम करण खां रोके छॾियो आहे। मकामी रहवासिन 11 एकड़ ज़मीन जो मुआवज़ो मिलण ताईं पानी जी फरहमी बंद करे छॾी। पानी बंद करण ख़िलाफ़ ख़ानगी कंपनी तरफ़ां सेक्रेटरी आपाशी ऐं DG पब्लिक हेल्थ पार्टनरशिप खे ख़त लिखियो वियो आहे। मकामी रहवासिन गैर क़ानूनी तौर पानी जी फरहमी बंद कई आहे। ख़त में इहो ॼाणायो वियो आहे। एक भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर करें। थरकोल पावर प्रोजेक्ट्स के पानी फरहम कंदड़ ख़ानगी कंपनी के मकामी रहवासिन कम करण खां रोके छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहजाद जलबाणी खां। जी शहजाद। पावर प्रोजेक्ट के पानी फराहम कंदड़ ख़ानगी कंपनी के मकामी रहवासिन कम करण खां रोके छॾियो आहे। मकामी रहवासिन 11 एकड़ ज़मीन जो मुआवज़ो न मिलण जे करे इहो ताईं जेको पानी जी फराहमी जो कम बंद करे छॾियो आहे, जंहिंते ख़ानगी कंपनी सख़्त एहतजाज शुरू कयो आहे। ख़ानगी कंपनी इंटरटेक सेक्रेटरी जेका अपाची ऐं डायरेक्टर जनरल पब्लिक हेल्थ पार्टनरशिप खे ख़त लिखियो आहे ऐं मुआहदे ते अमल करण जी दरख़्वास्त पिणु कई आहे। ख़ानगी कंपनी जो जेको ख़त आहे उनमें इहो ॼाणायो वियो आहे त उनजी जेका मातहत कंपनी आहे हाइड्रो चाइना इंजीनियरिंग कंपनी लिमिटेड, उन्हनि पारां शिकायत कई वई आहे त मकामी रहवासिन गैर क़ानूनी तौर ते पाणी जी फराहमी जे मंसूबे ते कमु बंदि कराए छॾियो आहे ऐं DC उमरकोट यकीन ॾियारियो हो त मकामी रहवासिन जूं शिकायतूं हल कई वेंदियूं, पर मसइला अञा ताईं हल न थिया आहिनि। DC उमरकोट जी यकीन ॾियारण खां पोइ बि जेको आहे सो कमु जेको आहे ज़बरदस्ती तौर बंदि करायो आहे। ज़मीन जे मुआवज़े जो मुतालबो कयो पियो वञे ऐं कंपनी इहो ख़त में इहो पिणु ॼाणायो त ॻोठ दलनि जो तड़ मिठी में हकीम ओठो नाले शख़्स मकामी रहवासिन खे कमु बंदि करण लाइ वरगरायो आहे। उन सां कमु जो जेको मनसूबो आहे उनजी कारकर्दगी बि मुतासिर थी आहे, छॾे त मुआहदे तहत ज़मीन जो मुआवज़ो मुख़्तस कयो वियो हो त मकानी माण्हुनि खे ॾिनो वेंदो हो त पोइ मकामी रहवासिन खे मुआवज़ो छो नथो ॾिनो वञे। कंपनी पारां इहो ख़त लिखियो वियो आहे त उन्हनि खे मुआवज़ो ॾेई उन्हनि जो मसइलो हल करायो वञे। जी ठीक है, तव्हांजी महिरबानी शहजाद अपडेट करण लाइ।